जी संद माज़ तरफ़ां अॼु शहर जे गश्ते वारा निकितासीं जी ख़बर पए त छा थिए पियो छा कोन पियो थिए को नुक़सानात का शइ राति ॾाढी बरसाति हली आहे त उन हवाले सां चाचा जी असांजी बख़्तार कॉलोनी में कचहरी थी जे चाचा ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरीं आऊं नागेशा ते वियो हुउसि त चाचा उते छा थियो तव्हां छा कहिड़ो कमु कंदा आहियो? बाबा मैसू खपाईंदो आहियां ग़रीब माण्हू मिसकिन आहियां मैसू खपाइण वियो हुते हुन ॻोठ में हुन खां मूं मानी घुरी ऐं मानी उन्हनि वीचारनि रुई कान 3 मानियूं पचाऊं चऊं हाणे तोखे चाचा मानी हुन मां छा ॾियूं ऐं अधु मानी तूं खण हुन मां मूं चयो मां कोन थो खायां ऐं अव्हांजी पूरत कान्हे ऐं 13 माण्हू भाती खाइण वारा हुननि जा ऐं 3 मानियूं पचाऊं वरी ॿिए पासे में घर में वियो आहियां ऐं उन्हनि जे घर में माना मानी पई आहे ऐं बोड़ न हुजे पोइ लूणु कोन्हो चटणी में कंहिंजे घर में मिर्च कोन्हो हुन जी चटणी में ऐं पोइ उहा रुखी सुखी ऐं खाई निकितो हुन ग़रीबनि मां। त तव्हां हलो पिया सॼे शहर जो मैसू खपायो था आस पास जे ॻोठनि में चकर हणो था छा सूरत हाल पिया ॾिसो माण्हुनि जी कई में तमामु ॾुखियो दौरु आहे माना माना दुखी मानी माण्हू खे नसीब न आहे कंहिंजे घर में चुल्ह बि कान थी चढ़े थी ऐं किन ग़रीबनि उन्हनि ग़रीब पैसे वारनि मानी ॿोड़ूं पयूं पर के ग़रीब खे ईअं कोन था चवनि बाबा ग़रीब तूं खा न पोइ पंहिंजा ई पेट कोन था हुन वॾनि जा भरजनि ग़रीब खे छा खाराईंदा ऐं 13 माण्हू नियाणी वीचारियूं हुजनि तंहिंमें छोकिरियूं हुजनि 4-5 मर्द हुजनि ऐं 13 माण्हू खाइण वारा ऐं हुन में 3 मानियूं छा कमु कंदियूं ऐं ॿिए घर में बोड़ न हुजे ऐं चटणी मानी हुजे ऐं लूणु न हुजे हुन घर में ऐं कंहिं मिर्च न हुजनि ग़रीब माण्हू किथां पे माना ग़रीब माण्हू पचे अटो जा मिर्च अहिड़ो नफ़सा नसीहत दौरु आहे। जी संद माज़ जे मरकज़ी चेयरमैन मोहतरम महबूब चेयरमैन रियाज़ अली चांजू ऐं पूरी क़यादत ऐं डिवीज़न ज़िलनि इहे बार बार एतिराज़ कया आहिनि त लाकानी जो जेको राज आहे उहो असांजे माण्हुनि जो जीवन जंजाल करे वियो आहे। ॻाटे ट्रोड़ महांगाई एतिरी त वधी चुकी आहे जो माण्हू हाणे खाइण पीअण लाइ ऐं ज़रूरी शयुनि खां जेके महरूम थी चुका आहिनि। सब्ज़ी वठणु वञनि था 100 रुपया किलो टमाटा पटाटनि जो अघु माना 200 रुपया केॾी महिल 150 रुपया मुख़्तलिफ़ रेट वापारी ते हणियो वेठा आहिनि जंहिंजे करे असांजो जेको पघार आहे जेको निज़ाम आहे उहो आहे 500-600 रुपया मज़ूरी उन ते जेकॾहिं उहो माइट जेके घर वञे थो त छा वठे अटो जेको 5000 रुपया मण लॻो पियो आहे खंड जेकी सवनि जी तादाद में किलो लॻी पई आहे उन खां अलावा पत्ती जेकी आहे महांगी लॻी पई आहे खीर महांगो लॻो पियो आहे त उन में कहिड़ी वठे कहिड़ी शइ न वठे उन जे हवाले सां जेका असांजा माण्हू बुख ॿधल शिकार आहिनि। जीअं असां बख़्तार कॉलोनी पहुतासीं चाचे असांखे ॿुधायो त आऊं मैसू खपाईंदो आहियां उते जेका घर में सदा आयुमि त बुख लॻी आहे त मूंखे मानी ॾियो उन्हनि ॿुधायो 3 मानियूं असां पकियूं आहिनि ऐं असां 13 भर्त भाती खाइण वारा आहियूं त चाचे ओॾी महिल छॾे ॾिनो वरी ॿिए घर में जेका सदा आई त मूंखे मानी खारायो अलाह तव्हांखे हज नसीब करे ऐं बुज़ुर्ग आहियां त मूंखे बुख बर्दाश्त कोन पई थिए त उन ते उन्हनि चयो असां मानियूं त पचायूं आहिनि पर अंबड़ी चटणी जेकी असां पचाई आहे उन में मिर्च कोन्हे लूणु कोन्हे बाक़ी मानी असां मुंहिंजा उहा चटणी रुखी माना चाचा खाई आहे इहा सूरत हाल आहे डंडेमोहन खान जी। डंडेमोहन खान में बुख बदहाली जे करे माण्हू ख़ुदकुशी पिया कनि ऐं हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे खामोश तमाशे पढ़नि हींअर जे बरसातूं जेके साम्हूं तूफ़ान ॿुधाया अथनि उन लाइ बि को मीटिंगूं ज़रूरु थियूं आहिनि त हेतिरी बजट खपे पर रेस्क्यू टीम अञा ताईं कोन ठही आहे। जेकॾहिं बरसाति अलाह पनाह ॾे असांजो टुंडो अॻे अञा सेफ कोन थियो आहे अञा माण्हू पाणी जे हेठि त कुझु थिए थो उन लाइ का एमरजेंसी लागू का स्कूल का सिस्टम वेहण जी का सहूलियत अहिड़ी का शइ कोन थी आहे। अलाह ख़ैरु कयो आहे अलाह ख़ैरु कंदो अलाह असांजी क़ौम ते रहम कंदो त अहिड़ी आफ़त कोन ईंदी पर असां जीअं संद माज़ मुकमल पंहिंजी क़ौम जी मालिकी कंदी ऐं हुन सां गॾु वेंदी ऐं ॻाटे टोड़ महांगाई ते इनशाअल्लाह असां जल्दी तहरीक जो ऐलान कंदासीं। जीअं त असीं अॼु बख़्तार कॉलोनी में आहियूं चाचे सां मुलाक़ात थी वेठे आहिनि त ॿुधायो त जीअं तव्हां मैसू खपाईंदो आहियां ऐं हिकिड़े ॻोठ में वियसि मैसू खपाइण त उते ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि जेके रोज़ु कमाइण वारा उहे ॾाढो परेशानी जी हालत में छो परेशान हालत में आहिनि त हीअ जेके हीअ बरसाति पइजंदी आहे त इन टाइम हमेशह जेके रोज़ु कमाइण वारा माण्हू आहिनि उन्हनि जो रोज़गारु घटि थी वेंदो आहे ज़ाहिर आहे उन्हनि खे घर में कुझु खपे त सही न ज़ाहिर आहे असांजा हिते जेके हुकमान उहो त चाहींदा पर ॿुॾे पोइ सभु शयूं असां एडजस्ट करियूं पर हींअर थोरी बरसाति अहिड़े मौसम जे करे माण्हुनि जो रोज़गारु कोन्हे माण्हू महांगाई जे भर चढ़ियल आहिनि हिकिड़ी महांगाई ॿी बेरोज़गारी ऐं ॿियो हीअ जेकी बरसाति जो ऐं तूफ़ान जो सिलसिलो जेको अलाह साईं तफ़ान हाल पूरा टारे छॾियो आहे पर हिन मौसम जे हवाले सां हिते जेके रोज़ कमाइण वारा माण्हू आहिनि उहो इलाही परेशानी जो सामनो करे रहिया आहिनि।